अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, क्या है तव्हां सब? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशि बाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि जो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजो प्यार मोहब्बत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। अॼोके प्रोग्राम में तव्हांखे चओ था वेलकम ऐं प्रोग्राम जो फर्स्ट डे आहे ऐं पूरो हफ़्तो तव्हांजो इंतज़ारु करिणो पवंदो आहे, तॾहिं वञी अची इहा घड़ी ईंदी आहे, सुनहरी घड़ी ईंदी आहे जंहिंमें तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे, जंहिंमें मुंहिंजा तमामु सुठा सुठा प्यारा प्यारा कॉलर्स शामिलु थींदा आहिनि ऐं उन सां थींदी आहे कचेरी। सो इन कचेरी लाइ मूंखे पूरो हफ़्तो वेट करिणो पवंदो आहे, पर पूरो हफ़्तो जेको वेट हूंदो आहे कॉलर्स सां ॻाल्हाए सॼो वेटिंग जेको बि डिस्टेंस हूंदो आहे उहो ख़तमु थी वेंदो आहे। सो लास्ट प्रोग्राम में मूं हिकिड़ी अनाउंसमेंट कई हुई, उहा इहा हुई त तव्हांजे घर में ऐं तव्हांजे फैमिली मेम्बर्स में या ओड़े पाड़े में जिथे बि को इवेंट आहे उहो तव्हां असां सां गॾु शेयर कयो। जीअं त को शादी आहे त तव्हां असांखे ॿुधाईंदो त असांजे घर में इहा शादी आहे, पोइ असां जेको आहे उहो प्रोग्राम उन्हनि जे नाव कंदासीं, उन्हनि जे लाइ ख़ूबसूरत ख़ूबसूरत गाना हलाईंदासीं, शादीअ जे हिसाब सां जेके गाना हूंदा आहिनि उहे असां प्ले कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। ऐं तॾहिं खां अॼु ताईं असां वटि तमामु घणी हिकिड़ी वॾी लिस्ट अची चुकी आहे उन्हनि माण्हुनि जी जंहिंजे घरनि में शादियूं थियण वारियूं आहिनि ऐं असां जेको आहे सो उन्हनि जे नाव हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं। पर जंहिंजी काई बर्थडे आहे उहा बि तव्हां सां गॾु शेयर करे सघो था। असां पंहिंजे प्रोग्राम में उन घोट जो या कुंवार जो नालो बि खणंदासीं ऐं उन्हनि जे नाले असां गाना बि कंदासीं ऐं उहो प्रोग्राम ई उन जे नाव कंदासीं। सो इहा हिकिड़ी नंढी अनाउंसमेंट। इन खां अलावा प्रोग्राम में असां रखंदा आहियूं हिकिड़ो को टॉपिक जंहिं ते ॻाल्हाईंदा आहियूं, तव्हांजी राय शामिलु कंदा आहियूं ऐं कंदा आहियूं कचेरी ऐं ॿुधंदा आहियूं तव्हांजी आवाज़ में ख़ूबसूरत ख़ूबसूरत गाना। छो जो प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ ऐं नाइट लाइफ जो इहो फॉर्मेट आहे। सो तव्हां सभु फॉर्मेट मुताबिक़ ई हलंदा आहियो। अॼोके प्रोग्राम में मूं सोचियो त हर दफ़ो कोशिशि थींदी थोरो डिफरेंट कयो वञे, थोरो डिफरेंट कयो वञे। सो अॼोके प्रोग्राम में बि ऐं टॉपिक अहिड़ा ई हूंदा आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ सां रिलेटेड हूंदा आहिनि, जंहिं ते ॻाल्हाइण में जेको आहे असांजो टाइम वेस्ट न थींदो, बल्कि को न को असांखे नॉलेज मिलंदी आहे या को न को फ़ाइदो ई पहुचंदो आहे। सो अॼु जेको आहे असांजा तमामु हिकिड़ा लीजेंड सिंगर, तमामु वॾो नालो, तमामु सुठो नालो उस्ताद मोहम्मद जुमन साहब जे जेको आहे सो असां नाले कंदासीं इहो प्रोग्राम ऐं उन्हनि खे ट्रिब्यूट ॾींदासीं। असांजे जेतिरा बि कॉलर शामिलु थींदा, तमामु वॾो नालो हुया उहे ऐं उहे हाणे असां सां गॾु न आहिनि, पर जॾहिं उहे हुया उन्हनि तमामु घणो पंहिंजो नालो कमायो ऐं हर दिलनि में अॼु उहे आहिनि। ऐं अॼु जेको आहे हर कॉलर खां असां उन्हनि जे बारे में कुझु पुछणु चाहींदासीं, जेको बि उन सिंगर जे लाइ तव्हांजे दिलि में ॻाल्हियूं आहिनि, जेके उन्हनि जा परस्तार आहिनि या जेके उन्हनि जा गाना लाइक कंदा आहिनि, जेके उन्हनि जा गाना ॿुधंदा आहिनि, उन्हनि खे फॉलो कंदा आहिनि। सो अॼु उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। उस्ताद मोहम्मद जुमन साहब ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं, जेके अॼु असां सां गॾु न आहिनि, पर नालो वॾो हुयो, हर दिलि में उहे वसंदा हुया ऐं तमामु सुठी क्वालिटी जा उन्हनि जा गाना हुया जेके अॼु ॾींहं ताईं ॿुधिया वेंदा आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं सुठे नमूने उहे ॿुधिया वेंदा आहिनि। सो इन करे अॼु सोचियोसीं त अॼु असां उन्हनि ते ॻाल्हायूं। सो कॉल था शामिलु कयूं। प्रोग्राम जी फर्स्ट कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भेण छा हाल आहे? ख़ुशि आंदी? अदा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। तव्हां केरु ऐं किथां कॉल कई आहे? मस्ती को इंजीनियर मोहम्मद मस्ती ॻाल्हायां थो। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? अल्लाह जा करम आहिनि, शुक्र आहे मालिक आहे। हा टाइट आहियो? मां अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। पूरी टीम ख़ुशि लॻी पई आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं आहिनि, मां ठीकु आहियां, मुंहिंजी टीम बिल्कुलु ठीकु ठाक आहे। ऐं अॼोको जेको असांजो प्रोग्राम जो मौज़ू आहे तव्हां ॿुधो आहे? जी उस्ताद जुमन जे बारे में? जी 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 बिल्कुलु बिल्कुलु। उहे हाणे वॾनि खे ख़बर आहे, लेकिन गुलकार हुयो, बिल्कुलु बहितरीन नाले वारो हुयो। वॾनि खे ख़बर आहे, तव्हां नंढा आहियो? जी हा, असांजे टाइम न हुयो न। अच्छा, उन्हनि जा गाना अहिड़ा आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं हलंदा आहिनि, माण्हू ॿुधंदा आहिनि शौक़ सां। तव्हां ॿुधंदा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु ॿुधंदा आहियूं। सो उन्हनि जो को गानो तव्हांखे यादि आहे? यादि न आहे। यादि न आहे? ओके, कोई पंहिंजी आवाज़ में ख़ूबसूरत गानो ॿुधाइणु चाहींदो? जी हा, मुंहिंजे भाउ खे नंढड़ो ॼायो आहे। नंढड़ो ॼायो आहे, ओके, कांग्रेचुलेशंस। उनजी ख़ुशी आहे, छठी जी राति आहे, उनजो नालो बि रखीसीं। वाह जी वाह। नालो रखी छॾियो आहे या अञा ताईं रखंदव? न, नालो रखी छॾियो आहे। छा नालो आहे हुनजो? अकील मोहम्मद। अकील मोहम्मद? अकील अहमद। अकील अहमद, ओके जी। तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि, तव्हांजे घर में नंढो ॼायो आहे अकील मोहम्मद। सो उन्हनि जे लाइ को ख़ूबसूरत गानो बि असां प्ले कंदासीं। कोई तव्हां गानो ॿुधाइणु चाहींदो? जी जी हा, ॿुधायो।
छा थियो? हेलो अच्छा जी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे ऐं कॉलर हुया असांजा ऐं उन्हनि जे घर में जेको आहे सो नंढड़ो ॼायो आहे अकील अहमद सो अॼु उन्हनि जे लाइ बि असां हिकिड़ो गानो प्ले कंदासीं ऐं उन्हनि खे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि सो टॉपिक आहे उस्ताद मोहम्मद जुमन साहब उन्हनि खे ट्रिब्यूट था ॾियूं अॼु असां ऐं उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं उन्हनि जा गाना ॿुधंदासीं तव्हांजी आवाज़ में ऐं कॉल बि शामिल कंदासीं अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम अदियाली मदद मौला अली मदद अदा केरे किथां अदी अंतार खोसर जो वाला है गुलशन अदीस कराची का तुझो रेगुलर कॉलर कीअं आहियो तव्हां ठीक ठाक आहियो सब खैर लगो पियो जियूं पिया कराची गुलशन अदीस में तू बुधा खुश आई जो खैरा मौसम मां बिल्कुल खुश लगी पई आहियां खैर लगो पियो आहे ऐं तव्हांजी दुआऊं आहिनि सो अॼो को जेको असांजे प्रोग्राम में टॉपिक आहे उहो तव्हां ॿुधो आहे हाँ उस्ताद जुमन उस्ताद जुमन हुयो पुराना गाना तमाम दिया न बड़े शौक सां असां ॿुधंदा आहियूं कॾहिं होटल ते असां हलाईंदा आहियूं पर गानो उन जो कोई यादि कोन्हे गानो तोखे मां ॿियो ॿुधाईंदो अच्छा ॿुधंदा आहियो पर यादि कोन्हे हा कॾहिं होटल ते हलाईंदा आहियूं होटल अनमुदी ते गुलशन अदीस में अच्छा जबरदस्त कॾहिं अचवनि चांहि पी वञो न ज़रूर जी मां ईंदमि चांहि पीअण ऐं सिर्फ़ु चांहि न पीअंदमि कुझु ॿियो बि खाईंदमि ठीकु आहे हाँ हाज़ुर अदीअ मास्टर मुंदो जेको असां लाइ गानो ॿुधाइजो ठीकु आहे जी ॿुधाईंदासीं तव्हां कुझु ॿुधाईंदो पंहिंजी आवाज़ में हा दी ॿुधाईंदमि ॿुधायो ओ दुआरे वठे जॾहिं मरी वेंदा ते कंदे यादि तूं दुआरे वठे जॾहिं मरी वेंदा ते कंदे यादि तूं तव्हांजो ॿुधी नथो यार तूं ओ तव्हांजो ॿुधी नथो यार तूं दुआरे वठे जॾहिं मरी ईंदा ते कंदे यादि तूं अदी दोस्त हा दा छा थियो दोस्त ॾिसनि पिया दोस्त ॾिसनि था हा उन्हनि खे डेडिकेट कंदुमि ओके जी डेडिकेट कयो सिमात सनाउल्ला गोपाम वाह जी वाह नंबर शहदाद फुरका शहबाज कोतो हुबदार कोतो ज़मीर कोतो गुप्तार कोतो नंढड़ो गुलाम मुस्तफा जी 5 सालनि जो थियो आहे उनजी बर्थडे आहे मुबारक अथव तव्हांखे बि खोड़ मुबारक हुजे ऐं उन्हनि खे बर्थडे विश कंदासीं हैप्पी बर्थडे टू योर छा आहे तव्हांजो भाणेजो आहे केरु आहे मुंहिंजो भाइटे आहे तव्हांजे भाइटे खे असां विश कयोसीं पंहिंजी दिलि जी गहराइनि सां अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे आबाद रखे ऐं हमेशह ख़ुशि हुजनि उहे थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो असांजो कॉलर जंहिंजो चवणु हुयो त तमामु सुठा उहे असांजा सिंगर रही चुकिया आहिनि पंहिंजे दौर जा तमामु बहितरीनु सिंगर रही चुका आहिनि सो अॼु जेकॾहिं तव्हां प्रोग्राम जो स्टार्ट आहे डोंट यू वरी 2 कलाकनि असां वटि हींअर असांजो पहिरियों ब्रेक बि नाहे थियो सो तव्हां उन्हनि जो को ख़ूबसूरत हिकिड़ो सॉन्ग यादि करे रखो पोइ उन खां पोइ जेको आहे असां सॉन्ग खां पोइ ईंदासीं तव्हां खां ॿुधंदासीं व्यूअर्स कार्यक्रम जो राजो असां सां गॾु ॿुधूं था हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग आदत मुझे मट जे नथी दिले तो खबरी पल जे नथी वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ख़ुशामदीद गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां इंजॉय बि कयो हूंदो तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठो गानो महानूर जी आवाज़ में सो व्यूअर्स काॾे बि न वेंदा रहंदासीं सां गॾु टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोड़ था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार प्रोग्राम जो नालो आहे नाइट लाइफ ऐं अॼोके प्रोग्राम में रखियो आहे असां तमामु बहितरीनु मौज़ू जंहिंमें ट्रिब्यूट ॾींदासीं असांजे तमामु सुठा लीजेंड सिंगर उस्ताद मोहम्मद जुमन साहब सो तव्हां सभु पंहिंजे जेके दिलि में उन्हनि जे लाइ तव्हांजी ॻाल्हियूं आहिनि जेके शयूं तव्हां जेको आहे उन्हनि जे बारे में सोचींदा आहियो ऐं जेके कमेंट्स तव्हां उन्हनि खे ॾियणु चाहियो था उहे तव्हां अॼु प्रोग्राम जे थ्रू ॾेई सघो था ऐं कोशिशि कयो त उन्हनि जो कोई हिकिड़ो गानो यादि करे असांखे ॿुधायो कॉल त शामिल कयूं अस्सलामु अलैकुम अदा ठीकु ठाक केरे किथां कॉल कई आहे अदी गुप्तार कोतो पियो ॻाल्हायां ॻोठ रेस गेलो खान कोतो खां माशाल्लाह जी कीअं आहियो ठीकु ठाक आहियो सभु ख़ैर लॻो पियो आहे जीअं पिया
मोटरेट गिलो खान को में तू बुधा खुश आई जो खैरा अल्हम्दुलिल्लाह मां खुश आया खैर लगो पियो सब कुछ आई जो तमाम सुठो तुझो छो पियो ले सजो साजो गोट तो के सलाम पियो दे वालेकुम अस्सलाम अदा वडी वडी मेहरबानी ता सब प्रोग्राम दिसो ता सबरन के प्रोग्राम में शामिल ता कयूं ता जा लख कुर्ब जो प्रोग्राम में कॉल करे अप्रिशिएट कंदा आयो सो अजो को जो सन जो टॉपिक है वो ता बुधो आहे हाँ दी अजो को टॉपिक तो सही जमन साहब जी छा गाल कजे तमाम सुठो फनकार हुयो वीआईपी फनकार हुयो पुराणो फनकार पुराना फनकार सही को मानू याद कर सबा की मानन का वितरी या नदी तया फनकार पर असा उनन के अज भी याद कयो आहे अज भी वो असा के याद आहे ना अज भी दिलन में याद आइन भेण जे जलाल चांडियो थियो मारो मुख्तियार जी थियो मेवा कलोरी थियो मना सब तया याद आइन मारो बिल्कुल जी याद भी रखण खपन वो असन तमाम सुठा सिंगर रहन आई अज जो है असा उनन के ट्रिब्यूट भी न करे कयूं पिया सो पांजे तहा उनन जो कोई गानो कलाम तहा के याद आहे गानो अदीबा ब्या गाना याद अन मन जमन साहब जो को याद कोने ओ चलो कोई मसलो ना है वरी जने रखंदा सिनन ते असा टॉपिक त बुधाए जो जरूर को गानो बियो तहा जे कने बुधाइण चाहो त हाँ गानो अदीबो याद आ जिते दिल जी दौलत जा मुझे आई करण तरिया मुझे हलिया तलऊं एड़े देश ते हलिया तलऊं एड़े देश ते प्यार ते परा पाबंद आइन आयूं इत्यादार में दीवानन के को अकनाए जीण जो संसार में धड़का था मिलन दीवानन के वाह जी वाह अदी दोस्त दिसन पिया दोस्त तहां जा दिसन पिया उनन के भी शामिल कयूं था प्रोग्राम में आई थैंक यू सो मच प्रोग्राम में तहां शामिल था थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स यो असा जो कॉलर माशाल्लाह उन्हन यो ही चयो त अजकल याद केर तो करे सो तडे मु सोचो तो शायद किथे असा पंजे पुराणन जिके बस असा सुठा लीजेंड जिके असा सिंगर्स या आर्टिस्ट रही चुका हैं शायद मानू उन्हन के विसारन पिया सो उन्हन जो यादू ताज़ा करण लाए आज असा प्रोग्राम में उन्हन जो नाव शामिल कयो है ये वन बाय वन असा जेतरा ब सिंगर्स आइन उन्हन जो प्रोग्राम में नाला शामिल कंदासे उन्हन के ट्रिब्यूट दींदासे सो कॉल तो शामिल कयो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदर टीवी जो वॉल्यूम प्लीज म्यूट कयो घट अच्छा जी केरी किथा कॉल किया है अदा रस्तो दरो शहर मा की आयो ठीक ठाक आयो अल्हम्दुलिल्लाह तवा जो दुआ तवी बुधायो अल्हम्दुलिल्लाह मां भी बिल्कुल ठीक ठाक आया दुआओं हैं तहां जो अजो को जो टॉपिक है प्रोग्राम में ता बुधो है ना ना असि आने टीवी असल में आन कया अच्छा उस्ताद मोहम्मद जुमन जे बारे में छा चवण चाहिंदो तहां तमाम असन जे लीजेंड उए सिंगर रही चुका हैं को उनन जो गानो तहां के याद आ या उनन जे बारे में कुछ चवण चाहिंदो तहां असि नालो यही ता बुधो नालो छा ता कयो ना हेलो अच्छा जी डिस्कनेक्ट थी वई है कॉल आई मां यो चवण चाहिंदम तो जने भी प्रोग्राम में शामिल थियो प्रोग्राम में जो टॉपिक रखंदा आयूं असा वो टॉपिक तहां पेरिया बुधंदा कयो पो कॉल कंदा कयो ताकि तहां सा गालायण में असा के भी आसानी थे तहां के भी आसानी थे सो व्यूअर्स बुधो त एक खूबसूरत ट्रैक तहां ॾिसो ऐं असां सदे सदे वेलकम बैक व्यूअर्स गाना तहां बुधो यकीनन तहां के पसंद आयो नो तहां सभिन एंजॉय भी कयो दो अरशद महमूद जी आवाज़ है तमाम बेहतरीन गानो आई तमाम सुठी आवाज़ माशाल्लाह सो अजो को जो टॉपिक है वो यो ही है त तहां असा के बुधाइंदो त जेके असा तमाम सुठा आई मां वरी या गाल तहां सा कंदी हला त जने प्रोग्राम में शामिल थियो टॉपिक के गौर से बुधो जैसे तहां टॉपिक के नथा बुधो तो कोशिश कयो बुधी करे पो कॉल कयो ताकि जने जो प्रोग्राम जो फॉर्मेट है यकीनन अस जैसे उन ते न ॻाल्हाईंदासीं तो पो को ॻाल्हाइण जो या तहां जो कॉल करण जो या यो टाइम वेस्ट होंदो सो कॉल कयो तॾहिं जॾहिं टॉपिक बुधो ऐं जॾहिं टॉपिक के बुधो भी था ऐं तहांजी कॉल नथी भी लगे तो तहां कोशिश कयो तो जो टॉपिक है उन बारे में थोड़ा सर्च करे वठो जियां अज असां तमाम सुठा जुमन साहब जे असां उन्हनि ते ॻाल्हायूं था तो थोड़ा उन्हनि जे बारे में बुधी वठो या पढ़ी वठो या छा पो ॻाल्हायो सो कॉल ते शामिल कयो अस्सलाम वालेकुम मुझे भी आते हैं अंदाज दिल तोड़ने के आए हाय मुझे भी आते हैं अंदाज दिल तोड़ने के ये सोच कर चुप हूँ हर दिल में खुदा बसता है आए हाय 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 क्या बात है जी जबरदस्त
स्मार्ट सनावला कंबर से बात कर रहा हूँ। बिल्कुल जी बिल्कुल तव्हांखे असां सुञातो से असांजा रेगुलर कॉलर तमामु बहितरीन कॉलर आयो तव्हां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। अॼु को टॉपिक जेको आहे तव्हां ॿुधो आहे? जी जी टॉपिक त ॿुधो आहे। छा चवणु चाहींदव? जी उस्ताद जुमन जेको हुयो वॾो माशाल्लाह बहितरीन सिंगर हुयो। उनमें ज़्यादातर मुंहिंजो बाबा उनजा गाना ॿुधंदो आहे रेडियो जे ज़रिए। माना ॾाढो बहितरीन सिंगर हुयो। तव्हांखे कोई गानो यादि आहे उन्हनि जो? मूंखे हाणे हेॾो गानो यादि न आहे। गाना त घणा आहिनि विसरी विया आहिनि। ॿियो गानो ॿुधायां तव्हांखे? हा हा बिल्कुलु ॿुधायो। ओके ॿुधायां थो। ॿुधायो। वात पटिजी विया माण्हू वठिजी विया है मुंहिंजो यार ॾिसी ओ मौला ॼाणे सुहिणो कंधार ॾिसी ओ जेके टोकिन प्यासे लॾी अॼु थिया है सुहिणो कंधार ॾिसी ओ मौला ॼाणे मुंहिंजो यार ॾिसी। वाह जी वाह जबरदस्त। डेडिकेट कंदुसि मां ही सॉन्ग। जी जी बिल्कुलु डेडिकेट कयो। डेडिकेट कंदुसि मुंहिंजा प्यारा दोस्त मीर मोहम्मद मुगेरी ऐं सलाम ॾींदुसि अंसार खोसेगी ऐं जेके बि सभु ॿुधनि था स्मार्ट सनावला जे पारां अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। व्यूअर्स इहो असांजा कॉलर स्मार्ट सनावला साहब। सो प्रोग्राम खे रखंदासीं जारी। टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। तव्हां वटि ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइफ। लाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार ॾाढी वे यार सानू लग गई बेख्तियारी वे दोस्त सानू लग गई बेख्तियारी सीने दे विच यू समाई है यार ॾाढी इश्क आतिश लाई है यार साडी। सो व्यूअर्स प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं। ऐं मूंखे थोरो न आयो इहो गानो छो जो हर सुर मां नथी ॻाए सघां। मिड़ई मां शौक़िया ॻाईंदी आहियां पर मूं सोचियो त उन्हनि जो जेकॾहिं इहो गानो मशहूरु गानो जंहिंखे अॼु ॾींहं ताईं रिमिक्स में ॻायो थो वञे ऐं शौक़ सां ॿुधो थो वञे। सो मूं सोचियो त शायदि जेकॾहिं असांजी जेका न्यू जनरेशन आहे उन्हनि खे न आहे ख़बर त इहो गानो उन्हनि जो सुपरहिट सॉन्ग आहे। सो मूं ॻाइण जी कोशिशि पे कई पर सुर मैच न थी सघिया। पर तव्हां सभिनीनि खे सम्झ अची वई हूंदी त यार सानू लग गई बेख्तियारी गानो तमामु मशहूरु आहे उन्हनि जो। ऐं तव्हां सम्झी विया हूंदव उहे सिंगर असांजा उस्ताद मोहम्मद जुमन साहब। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। मौला अली मदद अदा केरु किथां? शहबाज कोसो नवाब शाह शहर गोठ गेड़ो खान कोसो। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? दुआ लगी पिया त्यार मौला जा लख संत 50 लाल ॿुधायो। मां बि बिल्कुलु ठीकु ठाक लगी पई आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजूं दुआऊं आहिनि। सो अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? टॉपिक बिल्कुलु ॿुधो आहे पर अॼु तव्हां जेका पहिरें ॾींहुं प्रोग्राम कंदा आहियो ड्रेस पाईंदा आहियो पंहिंजी सखाफ़त वारी उहा ड्रेस तव्हांखे तमामु प्यारी लॻंदी आहे। अलाए छा था चओ? मां जेको सखाफ़त वारी ड्रेस न हूंदी आहे पहिरें ॾींहुं तव्हां प्रोग्राम कंदा आहियो। हा हा उहा ड्रेस तव्हांखे थैंक यू सो मच अदा। सकाफ़त वारी ड्रेस अच्छा सकाफ़ती ड्रेस जेके हूंदियूं आहिनि उहो मां पाईंदी आहियां बिल्कुलु। पर उहो ओकेजनली मां पाईंदी आहियां जॾहिं असांजा सकाफ़ती ॾींहं हूंदा आहिनि कल्चर डे हूंदो आहे। सो मां बिल्कुलु उहे पाईंदी आहियां। पर इहो आहे त असां हर वक़्तु छो जो मुंहिंजी जेका शो आहे उनजो जेको फॉर्मेट आहे या जेको बि आहे त उन में हर वक़्तु मां जेको आहे उहा ड्रेस नथी पाए सघां। सो पाईंदमि मां बिल्कुलु जॾहिं कल्चर डे ईंदो या अहिड़ो कोई डे स्पेशल रखंदासीं त मां बिल्कुलु पाईंदमि। सो कॉल त शामिल कयूं। अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु ठाक। केरु किथां? मैं कौसर अर्ज़ पिया करना फ्रॉम हाला सैयद खान लगाए। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। ख़ुशि जो प्रोग्राम में वेलकम था चऊं तव्हांखे। अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे? न ॿुधो कोन्हे माफ़ कजो। उस्ताद मोहम्मद जुमन साहब असांजा लीजेंड सिंगर माशाल्लाह तमामु वॾो उन्हनि जो नालो हुयो मरहूम आहिनि उहे। उन्हनि जे बारे में छा कुझु चवणु चाहींदो तव्हां? बस सिंध जो आवाज़ हो बस थोड़ा लफ्ज़ में चवां त सिंध जो आवाज़ हो। ऐं हाय हाय छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त जी माशाल्लाह। कोई उन्हनि जो गानो तव्हांखे यादि आहे? बस इहो हाणे जेको चयो आहे बस मूंखे बि इहो कम इहो ॿुधल आहे। बिल्कुलु जी उन्हनि जो तमामु मशहूरु गानो आहे अॼु ॾींहं ताईं ॻायो थो वञे रिमिक्स करे। सो हींअर तव्हां पंहिंजी आवाज़ में कोई ॿियो गानो ॿुधाइणु चाहींदव?
न मूंखे उन्हनि जा गाना एतिरा यादि कोन्हनि हिकिड़ी फरमाइश आहे अगरि महिरबानी थी सघे जी 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 ॿुधायो ॿुधायो मैं कमली की जाना रमज़ा यार दियां वाह जी वाह ठीकु आहे जी ॾिसूं था लाइब्रेरी में अवेलेबल हुयो त बिल्कुलु प्ले कंदासीं तव्हांजे लाइ थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स ये हुया असांजा कॉलर सिंध जी आवाज़ हुया त इहो ई काफ़ी आहे त उहो सिंध जी आवाज़ हुया माशाल्लाह तमामु सुठो कॉम्प्लीमेंट उन्हनि ॾिनो ऐं यकीनन जेतिरा बि छो जो हींअर ताईं जेके बि असांजा कॉलर शामिल थी चुका आहिनि सभु उन्हनि खे सुञाणनि था इहा ई वॾी ॻाल्हि आहे त उहे अञा ताईं सभिनीनि जे दिलनि में आहिनि उन्हनि खे यादि आहिनि सभिनीनि खे कॉल था शामिल कयूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भाजी चाल वाला त ठीकु ठाक केरु किथां कॉल कई आहे वफा आमिर बोलो हैदराबाद में कीअं आहियो ठीकु ठाक आहियो अल्हम्दुलिल्लाह करमन मालिक जा तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ख़ुशि लॻी पई आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो दुआऊं आहिनि ऐं प्रोग्राम में तव्हांखे चऊं था वेलकम अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी उस्ताद जुमन शाह जो गानो आहे न उस्ताद जुमन साहब जो ई बिल्कुलु इहो गानो हुयो जेको मूं ॻायो ऐं तव्हां उन्हनि जे बारे में कुझु चवणु चाहींदो छो जो मरहूम आहिनि ऐं पंहिंजे दौर जा वॾा सिंगर हुया उहे न बाजी मां उनजा गाना कोन ॿुधायो कोन ॿुधो वञंदा जेको आहे त बाक़ी जेको ईंदो त उहो पंहिंजी आवाज़ में कोई ॿियो गानो ॿुधाइणु चाहींदव गानो त न आहे शाइरी आहे त पोइ अर्ज़ु कंदा रहे ॿुधायो कंहिंजे राहुनि में अकड़ियूं विछाए कुझु नथो मिले छा कंहिंजे राहुनि में अकड़ियूं विछाए कुझु नथो मिले ही दुनिया बेवफा है दिल लगाए कुझु नथो मिले केर बि मोटी नाहे ईंदो लुड़क वाहननि सां कुझु न लुड़क वाहननि सां ही दुनिया बेवफा है दिल लगाए कुझु नथो मिले केर बि मोटी नाहे ईंदो लुड़क वाहननि सां कंहिंजी यादनि में दिल खे रोआए कुझु नथो मिले ओ माय गॉड ज़बरदस्त इहो डेडिकेट करणु चाहींदो वॾी महिरबानी तमामु बहितरीनु शेर तव्हांजो रहियो सो व्यूअर्स टॉपिक अॼोको उस्ताद मोहम्मद जुमन साहब तमामु सुठा ऐं अॼु असां इहो टॉपिक इन करे रखियो आहे छो जो असांजा वॾा छो जो काफ़ी माण्हू ईअं चवंदा आहिनि मूं बि ॿुधो आहे त मतिलबु जंहिंजो जेको दौरु हूंदो आहे उहो अच्छा कॉल था शामिल कयो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी आली मदद मौला अली मदद अदा केरु किथां अदी शाबाश को नौशा साल खटजी वई असांजी कीअं आहियो ठीकु ठाक आहियो दुआ आहे यार तव्हां ॿुधायो अल्हम्दुलिल्लाह जी मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं जेको टॉपिक तव्हां ॿुधो आहे बिल्कुलु ॿुधो आहे अदी जुमन साहब बिल्कुलु भलो फनकार हुयो जुमन साहब जो कोई गानो यादि आहे तव्हांखे ना जी यादि न आहे गानो ॿियो को गानो ॿुधाईंदा ॿियो को गानो ॿुधायो जी बिल्कुलु जी अदी ॿियो ख़ैर आहे तयार आहियो बिल्कुलु ख़ैर लॻो पियो आहे तयार लॻी पई आहियां मां बिल्कुलु मेकअप वेकअप करे आई आहियां 2 कलाक मेकअप में ऐसा जो गानो ॿुधाईंदासीं जो गानो असांजो दोस्त आहे दुबई में सजा में अच्छा हाँ उन्हें खास डेडिकेशन करंदासीं इनायत अली कोसम भाई अंसार खोजे के ख़ुशि रही मां डेडिकेट कंदासीं ॿुधायो गानो सिक जंहिंजी पंध कराए सिक जंहिंजी पंध कराए वो माण्हू मुंहं सां न ॻाल्हाए ॾिसी पंहिंजो मुंहुं फेराए अरमान त थींदो अफ़सोस त थींदो केॾी सीने में सिक सांडे वयोसि हुन सां मिलण जे लाइ इहा चाहत मुंहिंजी प्यार मुंहिंजो सॼो पल में हुन ठुकराए ॿुधे दी आए हाय छा ॻाल्हि आहे तव्हांजे गाने जी तमामु बहितरीनु डेडिकेट बि कयोसीं तव्हां पंहिंजे दोस्त खे डेडिकेट कयो पंहिंजो कोर्स वारो ख़्यालु रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स टाइम में तव्हांजो कॉल शामिल कंदासीं ऐं ॻाल्हाईंदासीं उस्ताद मोहम्मद जुमन जे बारे में सो हींअर टाइम ते हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं मां बि ॾिसंदमि वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं गानो तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां एंजॉय कयो हूंदो तमामु सुठो तमामु बहितरीनु गानो इन खां अलावा जेको आहे जेको टॉपिक आहे उस्ताद मोहम्मद जुमन साहब तमामु सुठा असांजा सिंगर ऐं यकीनन तव्हां उन्हनि जा गाना बि ॿुधा हूंदा ऐं लास्ट कॉलर जेके असांजा हुया तमामु बहितरीनु उन्हनि कॉम्प्लीमेंट बि ॾिनो त असांजी सिंध जी आवाज़ हुया उहे ऐं अॼु बि उहे सभिनीनि खे यादि आहिनि सो अॼोके प्रोग्राम में तव्हां जेको आहे सो उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदव ऐं जेको बि तव्हांजे दिलि में उन्हनि लाइ ॻाल्हियूं असां सां गॾु शेयर कंदव व्यूअर्स टाइम थी वियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटो त ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो नाइट लाइव
केॾा मूंसां कोल कंदो हुए वियो मूंखां ऐं मां जेको आहे सो तव्हांखे गानो यकीनन ॿुधाईंदमि छो जो मां जेको आहे कोशिशि कंदी आहियां त हर ब्रेक खां पोइ तव्हांखे को न को गानो ॿुधायां पर मुंहिंजो लिरिक्स ज़हन मां निकिरी वई पर मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि तव्हां सां गॾु ई आहियां मां 2 कलाक आहिनि असांजे प्रोग्राम में ऐं तव्हां सां गॾु ई आहियूं असां सो हींअर जेको आहे सो असां ॻाल्हायूं पिया उस्ताद मोहम्मद जुमन जे बारे में उन्हनि खे ट्रिब्यूट पिया ॾियूं अॼोके प्रोग्राम में ऐं जेको आहे सो अॼु यकीनन जेतिरा बि कॉलर शामिल थियनि था इन सां इहो त साफ़ ज़ाहिर थियो त असांजा जेतिरा लीजेंड सिंगर आहिनि उहे हर कंहिंजे दिलि में अॼु ॾींहं ताईं विसनि था सो कॉल त शामिल कयूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा कहिड़ी किथां मोहम्मद सादिक भुट्टो पीरकोट में कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जैसा प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼोको टॉपिक तव्हां ॿुधो आहे जी जी प्रोग्राम जो टॉपिक ॿुधो हुओ उस्ताद मोहम्मद जुमन मरहूम अल्लाह जन्नत नसीब करनि ॾाढा सुठा फनकार हुया लेजेंड फनकार बिल्कुल जी बिल्कुल काफ़ी दफ़ा उन्हनि खे लतीफ़ सरकार जो अवार्ड मिलियो हुयो वाह जी वाह ज़बरदस्त ज़बरदस्त असल में शुरुआत में उन्हनि बौंसरी नवाज़ी खां शुरुआत कई हुई हाँ बिल्कुल बौंसरी ॿुधी हूंदी तव्हां बौंसरी नवाज़ी खां पोइ वरी उन्हनि गुलूकारी की तरफ़ शुरुआत कई जेका उन्हनि खे घणी कामयाबी मिली हुन मां बिल्कुल जी उन्हनि जे कलामनि में ख़ासि तौर ते मशहूर कलाम हुयो उनजो याद ॾाढी इश्क आतिश लाई वाह जी वाह बिल्कुल बिल्कुल सो कोई गानो तव्हांखे यादि आहे जेको तव्हां ॿुधायो प्रोग्राम में हाँ जी गानो मां ॿुधाईंदुमि ॿुधायो जी बिल्कुल मां केॾो मजबूरा साहबा तुंहिंजी अखियुनि खां दूरा साहबा मूंखे निंड न अचे थी रात जो मिठा रात जो अला रात जो हिक तारनि भरी हीअ रात आ ॿियो तन में तुंहिंजी तात आ सुण रात जो अला रात जो वाह जी वाह ज़बरदस्त तमामु बहितरीन डेडिकेट करणु चाहींदो जी डेडिकेट कंदुमि मां पंहिंजी वाइफ खे ऐं अदा सोराब सुमरो तव्हांजो फनकार आहे धरती टीवी जो वाह जी वाह बिल्कुल जी तमामु सुठा असांजा उहे फनकार आहिनि थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल था थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहे असांजा कॉलर जंहिं फर्स्ट कॉलर अहिड़ा हुया जंहिं असांखे गानो बि ॿुधायो बेशक थोरो ई पर ॿुधायो ऐं मां इहो ई अॼु एक्सपेक्ट कयो हुयो त मुंहिंजा जेतिरा बि कॉलर हूंदा उहे यकीनन टॉपिक ते ॻाल्हाईंदा उन्हनि जो गानो बि असांखे ॿुधाईंदा बिकॉज़ जेकॾहिं टॉपिक आहे त पोइ उन्हनि जो गानो बि ज़रूरी आहे सो मूंखे जेतिरो आयो मूं बि कोशिशि कई पर तव्हांखे मां चवंदमि अॼोके प्रोग्राम में त हमेशह कोशिशि कंदा कयो थोरो कयो पर सुठो कयो ऐं यकीनन कयो जवाब या न या बिल्कुलु इनकार कंहिं बि शइ खां न कंदा कयो इहो ई तव्हांजो कॉन्फिडेंस हिकिड़ो प्लस पॉइंट हूंदो आहे सो कॉल था शामिल कयूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू नीलम कीअं आहियो तव्हां अदा बिल्कुलु ठीकु ठाक आहियां प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं तव्हां कहिड़े किथां कॉल कई आहे जी मीर मोहम्मद मुगेरी दुबई खां थी अच्छा जी माशाल्लाह मीर मोहम्मद मुगेरी साहब ठीकु ठाक आहियो तव्हां अल्लाह पाक जा महिरबानियूं थी अल्लाह पाक जा करम मां इहो ई चवणु चाहींदुमि त उस्ताद जुमन जहिड़ो को फनकार न थींदो न थियो आहे उस्ताद जुमन थियो मोहम्मद यूसुफ थियो मास्टर मंजूर थियो जलाल चांडियो थियो काफ़ी अहिड़ा सिंगर आहिनि जेके न दुनिया में विया आहिनि पर असांजे दिलि मां नथा निकिरी सघनि दिलि मां नथा निकिरी सघनि बिल्कुलु जी बिल्कुलु तव्हां सही चयो ऐं कोई गानो तव्हांखे उन्हनि जो यादि आहे जीअं बि गानो ॿुधाईंदुमि मुंहिंजे ख्याल में या उस्ताद जुमन जो आहे या उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आहे माना इहो पुराणो गानो ठीक है जी ठीक है बिल्कुल ॿुधायो ओ महबूबा मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी बंदगी ओ हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी बंदगी दिल खे वणी वई तुंहिंजी सूरत मूंखे हो महबूबा मुंहिंजी ज़िंदगी जी जी वाह जी वाह इहो गानो जेको हुयो मोहम्मद यूसुफ जो गानो हुयो ऐं तमामु सुठो गानो तव्हां सां मां त चयो न आहे पुराणो गानो अॼु मां त तव्हांखे चयो हो न हा हा बिल्कुल जी बिल्कुल माशाल्लाह तव्हां कोशिश कई तमामु समाज सनावला के फरमान भुट्टे के वकार अबड़े के गड़ी यासीन को जी वाह जी वाह ज़बरदस्त डेडिकेट कयो से पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अच्छा स्मार्ट सनावला साहब जा इलाही परिस्तार आहिनि हर कोई उनखे प्रोग्राम में शामिल कंदो आहे सो तमामु सुठी ॻाल्हि आहे व्यूअर्स असां सां गॾु ई रहंदा टाइम थी वियो आहे ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां ॾिसो या असां ॾिसांसीं वाह जी वाह माशाल्लाह माशाल्लाह शमन मीराली जो गानो तव्हां सभिनीनि ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां सभिनीनि इंजॉय बि कयो हूंदो पंहिंजी आख़िरी अॼु मुलाक़ात आहे
सो व्यूअर्स अॼो को जेको असांजो टॉपिक आहे उन ते कुझु कॉलर्स जेके असां उन्हनि असांखे गाना बि ॿुधाया जेके उन्हनि जा ॻायल हुया ऐं जेके उन्हनि जा अॼु ॾींहं ताईं बि कलाम ॻाया वेंदा आहिनि अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे माण्हू उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि सो कॉल त शामिलु कयूं अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम जी अदा केरी किथां नवीद अली कराची मां कीअं आहियो तव्हां ठीकु ठाक आहियो बिल्कुलु दुआ लगी यार मस्तिन में तव्हां ॿुधायो साईं मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं अॼु को टॉपिक तव्हां ॿुधो आहे नादे असां लाइट हली वई आहे लाइट कोन्हे सो उस्ताद मोहम्मद जुमन जे बारे में छा चवणु चाहींदो अदी जुमन साहब चङो फनकार सुठो आहे पुराणो असांजो पर पुराणे ज़माने में ॿुधंदासीं हाणे कोन्हे एतिरो अच्छा तव्हां पुराणे ज़माने में हुयो पुराणे ज़माने में जेको हुयो तो मशहूरु हूंदो न जुमन साहब जेको गानो ॿुधो वेंदो ओके जी अच्छा कोई गानो ॿियो तव्हां ॿुधाइणु चाहींदो असांजा दोस्त आहिनि अदी अच्छा जेके बि ॾिसनि था सिंध वारी सभिनि खे डेडिकेशन कंदासीं ओके अदा थैंक यू सो मच सो व्यूअर्स जी हुया असांजा कॉलर ऐं मां इहो ई चवंदी आहियां हर राति असांजा काफ़ी अहिड़ा कॉलर्स हूंदा आहिनि जेके प्रोग्राम खां पोइ बि कॉल्स कंदा रहंदा आहिनि प्रोग्राम खां पोइ असांखे ॿुधण में मिलंदो आहे त असांजी कॉल शामिलु न थी सघी नंबर इंगेज पियो वञे त कोशिशि कंदा कयो त प्रोग्राम जीअं स्टार्ट थींदो आहे कॉल्स अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि त तव्हां जॾहिं बि टॉपिक ॿुधो पोइ कॉल कयो न त कॉल न कयो छो जो तव्हांजे कॉल करण जो कोई फ़ाइदो न आहे छो जो प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे हुन ते न ॻाल्हाईंदो तव्हां त जेके वीचारा ॻाल्हाइणु चाहिनि था उहे रहिजी वेंदा आहिनि ॿियो को मसइलो न आहे मूंखे को मसइलो न आहे मां सॼी राति बि तव्हां सां वेही ॻाल्हाईंदुमि सो कॉल आहे शामिलु था कयूं अस्सलामु अलैकुम हलो ॾुखियो न ॾिसी ॾींहुं सुखियो हुजे सिपरी ॾुखियो न ॾिसी ॾींहुं रहमत वसई रब जी जीअं सावण वसई मींहुं हाँ जिनसा मुझो नीय से त्रींदा पाकिस्तान प्रोग्राम में अदी नीलम अस्सलाम वालेकुम गुल मोहम्मद रिंद फराम बदीन देन बिल्कुल जी तहां के सुञातो से असा आई माशाल्लाह साजा रेगुलर कॉलर आयो तहां प्रोग्राम में तहां के वेलकम दा चाहूं की आयो तहां ठीक ठाक आयो अल्हम्दुलिल्लाह जी हम बिल्कुल ठीक ठाक आया तहां ठीक है भेण अल्हम्दुलिल्लाह तहां जो दुआऊं आहिन मां बिल्कुल ठीक ठाक आया आई अजो कुछ को असा जो प्रोग्राम में टॉपिक रखेला यकीनन तहां बुधो हुंदो जी अजी बिल्कुल बुधो आहे पर सब का पहिरियां डायरेक्टर साहब ऐं सॼी टीम तव्हांजी जेकी मेहनती आहे उनखे अस्सलाम वालेकुम चवंदुसि वालेकुम अस्सलाम जी वॾी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में तव्हां जेको आहे अप्रिशिएट कंदा आहियो सो टॉपिक जे बारे में छा ॻाल्हाइणु चाहींदो जी अदी टॉपिक उस्ताद मोहम्मद जुमन जो आहे इहे जेके आहिनि मोती दाणा आहिनि इहे विसारण जहिड़ा कॾहिं बि कोन्हे वाह जी वाह छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त उस्ताद मोहम्मद जुमन चए थो इश्क अवेड़ा बहन न देंदा थी गदागर मस्त करेंदा सीने दे विच में समाई है यार सानू इश्क आतिश लाई है वाह जी वाह छा ॻाल्हि आहे तव्हांजी ज़बरदस्त ज़बरदस्त तमामु बहितरीन डेडिकेट करणु चाहींदो जी जेकी टीम हिन वक़्तु ॾिसे पई उन सभिनी खे डेडिकेट कंदुसि ऐं उनखां अलावा लाइट हिन वक़्तु असां वटि हली वई आहे हाँ ओके 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 सो तव्हां इहो प्रोग्राम ॾिसजो यूट्यूब ते बिल्कुलु असांजो प्रोग्राम ईंदो आहे तव्हां पूरो प्रोग्राम उते वञी ॾिसी सघो था धरती टीवी जो पेज ठहियलु आहे यूट्यूब ते सो थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो व्यूअर्स इहो आहे असांजा कॉलर माशाल्लाह तमामु सुठा गुल मोहम्मद रिन साहब फ्रॉम बदीन तमामु बहितरीन असांजा कॉलर आहिनि उन्हनि असांखे गानो बि ॿुधायो लाइट न हुजण जे बावजूदि उन्हनि टॉपिक पहिरियां ॿुधो कीअं बि करे चाहे उहो ऑनलाइन ॿुधनि या कीअं बि ॿुधनि छो जो असांजो लाइव बि ईंदो आहे सोशल मीडिया ते सो व्यूअर्स असां सां गॾु ई रहजो टाइम थी वियो हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो तव्हां बि ॾिसो ऐं असां वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चवंदा भलीकार गानो तव्हां मिलतो साज मिलिया आहियूं बस अॼु ई त खिलिया आहियूं व्यूअर्स तमामु सुठो गानो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो तव्हां एंजॉय बि कयो हूंदो तमामु बहितरीन लिरिक्स हुई हुन जी ऐं एंटरटेनिंग हुई सो व्यूअर्स अॼो को जेको असांजो प्रोग्राम हुयो उहो उस्ताद मोहम्मद जुमन ते असां उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कईसीं ऐं कोशिशि कईसीं त जिन माण्हुनि खां शायदि
उन्हनि जो नालो विसरी वियो आहे या उहो उन्हनि जे ज़हन मां निकिरी वियो आहे, त अॼु असां सभिनीनि खे यादगिरी ॾियारीसीं त उहे असांजा तमामु सुठा लीजेंड सिंगर रही चुकिया आहिनि, जेके पंहिंजे दौर जा त हुया ई हुया, पर हिन दौर में बि उन्हनि जा गाना ॿुधिया वेंदा आहिनि, पसंदि कया वेंदा आहिनि, उन्हनि जा रिमिक्स ठहंदा आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं माण्हुनि जे दिलनि ते उहे राज था कनि। काफ़ी माण्हू जेके चवंदा आहिनि त पुराणे आर्टिस्टनि खे विसारे वेठा आहिनि या छा, त न, बिल्कुलु ईअं न आहे। सभिनि खे उहे यादि आहिनि ऐं असांखे बि हमेशह यादि रहंदा। ऐं मां इहो ई चवणु चाहींदमि त जेके पंहिंजा असांजा सीनियर्स या जेके हिन दुनिया में न आहिनि रहिया ऐं पंहिंजे दौर जा मशहूरु जेके सिंगर्स हुया या आर्टिस्ट हुया या को बि फ़नकार हुयो, उन्हनि खे हमेशह यादि रखंदा कयो, उन्हनि जे बारे में हमेशह ॼाण रखंदा कयो ऐं ताकी जेको आहे सो उन्हनि जी जेका महिनत हुजे उहा सफल थिए, हर कोई पंहिंजी ज़िंदगी। अच्छा, ॿियो हिकिड़ो मैसेज तव्हांखे इहो बि मिलियो हूंदो त जेके माण्हू पंहिंजे कम सां सिंसियर हूंदा आहिनि, जेके पंहिंजे कम में मेहनत कंदा आहिनि, जेके पंहिंजे सिर्फ़ु कम के ई फोकस कंदा आहिनि, उहे पाण जेॾी महिल हूंदा आहिनि उन महिल त उन्हनि खे इज़त शोहरत दौलत त मिलंदी ई आहे, पर जॾहिं उहे न हूंदा आहिनि उन्हनि जे परपुठ बि उन्हनि खे ओतिरी ई इज़त ऐं शोहरत मिलंदी आहे। उहो तॾहिं जॾहिं उहे पंहिंजी महिनत कंदा आहिनि ऐं सिंसियरिटी सां कमु कंदा आहिनि ऐं दिलि जा साफ़ हूंदा आहिनि। सो तव्हांखे इहो मैसेज मिलियो हूंदो त उहे अॼु असां सां गॾु न आहिनि, पर अॼु बि सभिनीनि जे दिलनि में उहे उअं ई आहिनि जॾहिं उहे हयात हुया। सो इंशाअल्लाह सुभाणे वरी मिलंदासीं हिकु नए प्रोग्राम नए टॉपिक सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजी समूरी टीम जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।